नाज़रीन, जामशोर में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सर ते सिंध यूनिवर्सिटी में उस्तादनि जी तंज़ीम सोटा पारां एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील रहियो आहे इरफान बुरफत। जी इरफान, छा तफ़सील आहिनि? जी, जामशोर में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सद ते सिंध यूनिवर्सिटी जामशोर जे उस्तादनि जी तंज़ीम सूटा ऐं फतवा सां सिंध चैप्टर जे सद ते अॼु जेको आहे एहतजाज कयो वञे, जॾहिं त सिंध यूनिवर्सिटी मुलाज़िमनि जे तरफ़ां बि पिणु अमल जो हवाले सां एहतजाजी मुज़ाहिरा करे अलॻि अलॻि धरणा हया विया आहिनि। उन हवाले सां सूटा जी तंज़ीम जे अॻवाननि तरफ़ां जेको आहे डॉक्टर अहमद अली गिरोही, डॉक्टर श्यामराज चांडियो ऐं इरफाना मलाज अडवाणी में केतिरनि ई उस्तादनि सिंध यूनिवर्सिटी जे सेंट्रल लाइब्रेरी में एहतजाजी मुज़ाहिरो करे ऐं नारेबाज़ी कई वई, जॾहिं त मुलाज़िमनि जी तंज़ीम जेको आहे सेवा आहे उन्हनि जे अॻवाननि गुलाम अली भलाई ऐं मोहम्मद अली झांगरो जे अॻवानीअ में अलॻि अलॻि एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया आहिनि। जॾहिं त उस्तादनि जी जेकी तंज़ीमूं आहिनि उहे अॼु जेको आहे जामशोर ज़िले में जेको आहे स्कूलनि जे में तालाबंदी करण खां पोइ मेन जेको आहे पेटे अलफ़ तोड़े गस्ता जे सॾ ते जेको आहे कोटड़ी प्रेस क्लब जे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी अलामती बुख हड़ताल कई वई आहे। हिननि चिता ॾिनो आहे त 6 जेको अक्टूबर ते जेको आहे सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते जेको बिलावल हाउस जो घेराव कयो वेंदो, उन हवाले सां तयारियूं मुकमल कयूं थियूं वञनि। जेसिताईं असांजा मुतालबा न तस्लीम कया विया, ओसिताईं असांजो हीउ एहतजाज जारी रहंदो। जी इरफान, जी महिरबानी।